कराची खां वाक़िया आगाह कयूं। IG सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त सिंध पुलिस मुख़बिन जी बाज़ियाबीअ लाइ धारियलनि सां कंहिं बि सूरत में ॻाल्हियूं न कंदी। IG सिंध गुलाम नबी मेमून जी सदारत हेठि कोठायल इजलास में अहम फ़ैसिला कया विया। IG सिंध इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त मुख़बिन खे पुलिस कार्रवाई ज़रिए ई बाज़ियाब करायो वञे। इजलास में धारियलनि सां सिधी या अण सिधी तरह वास्तो रखंदड़ शकी ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी ग्रे लिस्ट तयार थी आहे। कराची में ख़बर आवाज़ शेयर कई पिया। IG सिंध गुलाम नबी मेमर जो चवणु आहे त सिंध पुलिस मुख़बिन जी बाज़ाबी लाइ धाड़ेलनि सां कंहिं बि सूरत में ॻाल्हियूं न कंदी। IG सिंध गुलाम नबी मेमर जी सदारत हेठि कोठायल इजलास में अहम फ़ैसिला कया पिया। IG सिंध इजलास खे ख़िताब कंदे चयो त मुख़बिन खे पुलिस कार्रवाई ज़रिए बाज़ाब कराए वञे। इजलास में धाड़ेलनि सां सिधी या अण सिधी तरह वास्तो रखंदड़ शकी ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी ग्रे लिस्ट तयार कई वई। ख़बर मां ॾियूं पिया। कराची खां IG सिंध गुलाम नबी मेमून जो चवणु आहे त सिंध पुलिस मुख़बिन जी बाज़ियाबीअ लाइ धारियलनि सां कंहिं बि सूरत ॻाल्हियूं न कंदी। IG सिंध गुलाम नबी मेमून जी सदारत हेठि कोठायल इजलास में अहम फ़ैसिला कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां ज़हीर शेख खां। जी ज़हीर आगाह कजो। जी कराची सिंध जो एक अहम इजलास घुरायो जंहिंमें DIG शिरकत की। इजलास में IG सिंध जो चवणु आहे त हाणे मुख़बिन जी बाज़ियाबी जे लाइ धाड़ेलनि सां कंहिं बि क़िस्म जो कोई बि कॉम्प्रोमाइज़ न कयो वेंदो, बल्कि उन खिलाफ़ एक्शन कयो वेंदो। इन सां गॾु गॾु IG सिंध चयो त जेके ऑफिसर धाड़ेलनि सां राब्ते में आहिनि, उन सां मुख़बिन खे बाज़ियाबी जे लाइ उन सां गॾु कोऑर्डिनेशन था कनि, उन्हनि जे खिलाफ़ भी कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि जा जेके नाला आहिनि ग्रे लिस्ट में विधा वेंदा। इन खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां IG सिंध जो चवणु माज़ी में जेको आहे धाड़ेलनि सां मुज़ाकरात कया विया ऐं मुख़बिन खे बाज़ियाब करायो वियो, पर हाणे उन्हनि जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। कानूनी कार्रवाई से उन्हनि के खिलाफ़ एक्शन थींदो ऐं एक्शन जो जेकी भी मुख़बिन उन्हनि जे कब्ज़े में उनखे जल्द बाज़ाब करायो वेंदो। इन इजलास के दौरान सखर रीजन, शिकारपुर ऐं सिंध जा ॿिए तमामु DIGs खे कराची में तलब कयो वियो हुयो। जी ठीकु आहे, महिरबानी ज़हीर आगाह करण लाइ।